अस्सलाम वालेकुम मनाता मेहरबानो सिंधी फिल्म संसार साण असीं अवांजी ख़िदमत में हाज़िर। गुज़िरियल हफ़्ते खां असीं अवांजी ख़िदमत में फिल्म मुंहिंजो प्यार पुकारे जे हवाले सां हाज़िर आहियूं ऐं असां पहिरियों हिसो गुज़िरियल हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में पेश कयो हो ऐं अॼु उन हवाले सां गुफ़्तगू खे अॻिते वधाइण लाइ ॿिए हिसे में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। हीअ सदाबहार फिल्म जेका जॾहिं स्क्रीन ते आई हुई त पंहिंजा रंग रचाए वई हुई ऐं हाणे माज़ी जी यादि में हिन जे रंग खे रचाइण लाइ असां वटि स्टूडियोज़ में असांजा मोज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। तारीफ़ जी ख़ुशी ऐं ख़ुशबू महसूसु कयूं था। असां साण मौजूदु आहिनि साईं नूर मोहम्मद ख़ासकरी साहिबु। तव्हां गुज़िरियल हफ़्ते बि ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हायो हुयो ऐं उमेद त अॼु बि पंहिंजे भरपूर इज़हार ख़्याल सां नवाज़ींदव। वॾी महिरबानी हिते अचण जी। ऐं उनखां पोइ असां वटि मुमताज़ अली शेख साहिबु जिन मौजूदु आहिनि। आज़ाद शेख साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी इनायत ऐं सदाबहार गुफ़्तगू हलंदी आहे पई ख़ैर सां फिल्म जे हवाले सां। ऐं असां वटि मौजूदु आहिनि गुल मोहम्मद लाशारी साहिबु फर्ज़ंदन नूर मोहम्मद लाशारी साहिब जिन जा बि ऐं उन्हनि जी यादुनि खे सहेड़े असां वटि ख़ैर सां मौजूदु आहिनि। अदा मुमताज़ शुरू कयूं था तव्हां खां। लास्ट टाइम असां जेको ज़िक्र कयोसीं पियो उहो फिल्म जी कहाणीअ जो हुयो। थोरो चाहींदासीं त तफ़सीली ॿुधायो त हिन जी कहाणी आहे कीअं। डॉक्टर साहिबु हिन जी कहाणी अगरि तव्हां देवदास ॾिठी आहे त तक़रीबन देवदास वारी आहे। अच्छा। फार्मूला फिल्म हुई जी। ॻोठाणी छोकिरी छोकिरो नंढपण जी मोहबत जी। उन खां पोइ ग़रीब ऐं अमीर ऐं कंहिं ॿिए ॻोठ में पढ़णजी उहा छोकिरी वञे थी जी। ऐं जिथे वञे थी उहो जेको शख़्स आहे उन जी उमिरि काफ़ी वॾी आहे उनखे पहिरीं बि औलाद आहे। जी। ऐं हीअ हिकु वफ़ादार ज़ाल वांगुरु उते रहे थी ऐं हिते जो जेको हीरो आहे उहो ई परेशान थींदो रहे थो तड़पंदो रहे थो ऐं हूअ पंहिंजे ॻोठाणनि सां जॾहिं बि मिले थी त हुन जे बारे में पुछे थी त उहो कीअं आहे त उन जी हालति जे बारे में उनखे ॿुधाइनि था त हू ॾाढो परेशान आहे ऐं घर बि नथो अचे ऐं हुन पंहिंजा हाल ॾाढा ख़राबु करे छॾिया आहिनि परेशान थिए थी पर मशरक़ी औरत जे करे हुअण जे करे हू कुझु करे नथी सघे ऐं पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो थो अचे ईद जो ॾींहुं जो हू हुन जे घर वञे थो शहर में जिथे उहो रहे थी उते हुननि जी मुलाक़ात थिए थी बसि इन टाइप जी आहे ऐं आख़िर देवदास वांगुरु हुन जे दरवाज़े ते ई हुनजो मौत थी वञे थो हलियो ऐं इन टाइप जी हुनजी स्टोरी हुई। हाणे इन फिल्म में हिकिड़ी ॻाल्हि जेका मां गुज़िरियल एपिसोड में बि कई हुई त इन में जेको करण दीवान हो हीरो रतन फिल्म जो जंहिंखां इहा मुतासिर थी हुई उहो तमामु बहितरीनु एक्टर हो तमामु ख़ूबसूरत माण्हू हुयो ऐं सिंगर बि हुयो पर अदाकारी वरी मुश्ताक चंगेज़ी साहब जी हिन में बहितर नज़र आई। ॿियो हिकिड़ो नंढे खंड जो मक़बूल एक्टर रहियो आहे वास्ती उन किरदारु कयो हो इन फिल्म में उन हीरोइन जे मुड़ुस जो वॾी उमिरि जो मुड़ुसु ऐं हीअ नंढी उमिरि जी हिन में इहो किरदारु ए.आर. बलोच साहिबु कयो। अच्छा। ऐं ए.आर. बलोच साहिबु पाण मञायो त ए.आर. बलोच तमामु वॾो साईं कमाल हुनजो जेको आवाज़ु हुनजो अंदाज़ रेडियो जी ट्रेनिंग टेलीविज़न जी ट्रेनिंग फिल्म जी ट्रेनिंग उन कमाल करे छॾियो। वरी जेको मुश्ताक चंगेज़ी साहब जो वालिद जो किरदारु उहो नूर मोहम्मद लाशारी साहिबु कयो। उहो हिकिड़ो फ़क़ीर तबियत जो माण्हू आहे नंढिड़ो दुकानु अथसि हुते ऐं परेशान रहे थो पंहिंजे पुट जी हालतुनि खे ऐं पुटु ॾाढो दादिलो आहे अकेलो औलाद आहे जॾहिं त हुनजी वालिदा ख़ुर्शीद शायदि हुन ख़ातून जो नालो उहा हुनखे टोकींदी रहे थी त तूं कुझु करी नथो सॼो ॾींहुं घुमंदो थो वठी त उन ॾाढो ज़बरदस्त ॿिन्ही जी जेका तकरार आहे उहो ऐं हिकिड़ी उन में इख़्तिरा ऐं नूर मोहम्मद लाशारी कई त उन फिल्म में रतन में त ईअं कोन हो पर हिन लाशारी साहिबु कयो त हू हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे शाह साहिब सां शाहाब लतीफ़ भिटाई सां ॾाढी अक़ीदत आहे हू उन जा बैत पढ़ंदो रहे थो तहतल लफ़्ज़ सो उहे ॾाढा लाशारी साहिबु सुहिणे नमूने अदा कया ऐं हुनखे यादगार बनाए छॾियो पंहिंजे किरदार। वाह 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 वाह। हुते साथ करे करे ईअं हूंदो आहे त लफ़्ज़ गुम थी वेंदा आहिनि तव्हां महसूसु कंदो आहियो त अलाए छा पियो थो थिए बसि दिलि चवंदी आहे त गुफ़्तगू हलंदी रहे ऐं माण्हू ॿुधंदो रहे ऐं ईअं ई आहे त जॾहिं मूसा कलीम साहिब जी शाइरी खे असां कंदा आहियूं था कंपोज़िशन्स ॾिसूं था असां अॼु सदाबहार त बसि रूह खे ॼण जिबी अचे थी कुझु महसूसु थिए थो बल्कि घणो कुझु महसूसु थिए थो। हिकिड़ी सदा आहे बुलंद सदा रूना लैला जो आवाज़ु आहे
ॻोढ़ा उगाम तुंहिंजा तुंहिंजा उगे मुंहिंजा उगे न को मुंहिंजी मिठी न रो। थोरो ॾिसूं था छा दर्द आहे, छा हजर आहे, छा फ़िराक आहे, छा पिक्चराइज़ेशन आहे। ये जेके गाना आहिनि ख़ासकली साहब, छा हिननि में मिठास आहे, छा गहराई आहे? मिसाल तौरु मूसा कलीम साहब जी शाइरी, ग़ुलाम अली साहब जी कंपोज़िशन। ज़बरदस्त। हींअर ॾिठी रहियासीं गानो, तमामु ॾिसो सोबर गानो, तमामु सेठ गानो आहे, पर रूनानेरा छा आवाज़ु ॾिनो आहे। ऐं वरी हुन ते चकोरी जी जेका परफॉर्मेंस उहा बि बहितरीनु। ऐं मौसीक़ी, ग़ुलाम अली जी मौसीक़ी आहे, उन जी जेतिरी तारीफ़ मां कयां घटि आहे। चांडोकी फिल्म में ॾिसो, मुख़्तलिफ़ माना बहितरीनु मौसीक़ार हो। ऐं ख़ुदि माण्हुनि सां मिलियो बि, PTV ते मुलाक़ात थींदी रहंदी जी, त सादा तबियत, प्यारु करण वारो माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, यस, ज़बरदस्त। हा। ऐं असां कचहरी कयो त दिलि न चवंदी त मोकिलाए, ऐं इन क़िस्म जा माण्हू हुआ। ऐं अॼु जे दौर में अहिड़ा माण्हू घटि, तमामु घटि। जेको अटे में लूण जे बराबरि कोन्हे। ऐं हे जेका हिननि नालो पैदा कयो, इहे सादगी, वॾाई न कयूं। अॼु थोरो माण्हू खे मिले थो त पाण खे बसि चए थो आहियां ई मां,
मां पंहिंजे तव्हां सभिनी खे ख़बर आहे मुमताज़ ॼाणे थो मां पंहिंजो कमु घटि कयो हूंदो ॿिए जो कमु मां घणो कयो आहे ॿिए खे वक़्तु घणो ॾिनो आहे दोस्तनि खे ऐं अॼु उन ई जो सिलो आहे जो मुंहिंजी इज़त आहे मोहबत ख़ातिन हज़रात असीं ग़ुलाम अली साहिब जी ॻाल्हि कयूं पिया था त असां वटि प्रोफाइल्स मौजूदु आहिनि ॿ उन्हनि मां पहिरियों प्रोफाइल आहे चिंगारीअ जो ऐं ॿियो ग़ुलाम अली साहिब जो चिंगारी जो असुलु नालो नामालूम पर सिंधी फिल्मुनि जे विचोले दौर में चिंगारीअ पंहिंजे रक़्स जे कला वसीले बाहि भड़काइण जी भरपूर कोशिशि कई ऐं शायदि उन में कंहिं हद ताईं हू कामयाबु वई संदसि सिंधी फिल्मूं आहिनि मुंहिंजो प्यार पुकारे ऐं बादल ऐं बरसाति उन खां पोइ हूअ कंहिं ॿी फिल्म में नज़र न आई ग़ुलाम अली साहिब जो प्रोफाइल सिंधी फिल्म जी मौसीक़ीअ में सभ खां वधीक फिल्मुनि में मयार तोड़े मिक़दार जे हवाले सां ख़िदमतुनि जो सहरो ग़ुलाम अली जे सर आहे छंछरु 23 नवंबर 1983 ते हैदराबाद में ॼमंदड़ ग़ुलाम अली शेख नूर मोहम्मद हाई स्कूल मां 1949 में मैट्रिक पास करे किताबी इल्म मां झकाई कई पर उन खां अॻु 1945 में हुन 12 सालनि जी ॼमार में जोधपुर जे महाराजा अमीर सिंह जे भाउ जसवंत सिंह जी शादीअ में पंहिंजे वालिद अब्दुल वाहिद शेख जे सां गॾिजी मुकमिल परफॉर्मेंस ॾिनी ऐं पंहिंजे फिल्मी कैरियर जी बल्कि फ़नी कैरियर जी शुरूआति कई नंढपण में अदाकारी सां घणो चाह रखंदड़ ग़ुलाम अलीअ आसी उर्फ़ लोफर नाले स्टेज ड्रामो पेश करे उन में अदाकारी करे नंढी ॼमार में ई घणी शोहरत माणी 1953 में खेसि शेख हसन उमर मारवीअ में खेत जो किरदारु ॾिनो शेख हसन सां ग़ुलाम हुसैन खे ग़ुलाम अली खे इस्माइल बिन वासिफ़ मिलायो हुयो ग़ुलाम अली साहिब वासिफ़ साहिब सां ॻाल्हि कई त खेसि कंपोज़िंग जो बेहदि शौक़ु आहे ऐं हू अदाकारी नथो करणु चाहे हुननि उहा ॻाल्हि शेख साहिब सां कई ऐं शेख साहिब वरी कुझु धुनूं ॿुधण जी फरमाइश कई उन खां पोइ ग़ुलाम अली नज़ीर बेगम जे आवाज़ में रशीद अहमद लाशारी जूं सुठियूं कंपोज़ कयूं दिलि मुंहिंजी धड़के अखि मुंहिंजी फड़के शेख साहिब जॾहिं धुन ॿुधी निगात सुल्तान खां राय वरिती त उहा पाण सुरनि में गुम हुई ऐं फ़ैसिलो थी वियो त ग़ुलाम अली खेत जो किरदारु छॾींदो ऐं फिल्म जी मौसीक़ी कंपोज़ कंदो ऐं कंपोज़र बि अहिड़ो जेके कुदरत सभिनी खां मुमताज़ मक़ाम हासिलु करायो हुन 18 अगस्त 1996 ते वफ़ात कई ऐं हैदराबाद में आसूदह ख़ाक आहे सिंधी फिल्मूं उमर मारवी परदेसी शेरो फिरोज़ चांडोकी नूरी जाम तमाची पन्नो आकिल महबूब मिठा मिठड़ा शाल मिलन जीजल माउ अलबेली प्यार कयो सिंगार प्यार तां सदके मुंहिंजो प्यार पुकारे रत जा रिश्ता सिंधुड़ीअ तां सदके रत ऐं अजरक धरती ऐं आकाश उम्मीद ममता सूरमी सिंधु जी हौजम आलो दुश्मन अली गोहर बेवस जी ए लतीफ़ मुहिब शीदी ऐं तंहिंखां सवाइ अनरिलीज़ थियल 2 फिल्मूं आई मुंद बहार ऐं क़िस्मत कई जुदाई ममता साईं ग़ुलाम अली साहिब जी हर फिल्म में हिकिड़ो पंहिंजो रंग हूंदो हो उन ते ईअं न हूंदो हो त इहा फलाणी फिल्म जो उन ते रंग चढ़ियल आहे जीअं ॿियनि मौसीक़ारनि में आहे ऐं उहो कंपोज़िशन में सिंधी रंग खे नुमायां रखण जी कोशिशि कंदो जेके बि कंपोज़िशन हूंदियूं हुयूं उन में हू कोशिशि कंदो हो त राग रागणियूं त उहे ई हुजनि जेके बरे सग़ीर में मुरविज आहिनि ऐं उहे बंदिशूं बि हुजनि पर उन में नुमायां रंग जेको आहे उहो सिंधी हुजे पोइ उन में वायलिन जो इस्तेमालु हुजे या जदीद कंहिं साज़ जो इस्तेमालु हुजे पर उहो साज़ बि कॾहिं सिंधी रंग खां परे न रहियो इहा ग़ुलाम अली साहिब जी ख़ासि ॿी तव्हां पंहिंजे प्रोफाइल में ॻाल्हि कई फिल्म परदेसी जेका आहे उहा ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी फिल्म आहे जेका उमर मारवी आहे उन में अब्दुल लतीफ़ साहिब सां गॾिजी ग़ुलाम अली साहिब ऐं इहे शायदि पाण में माइट बि हुया हिक ॿिए जा दोस्त बि हुया ऐं इन्हनि ॿिन्ही जेका उमर मारवी जो म्यूज़िक तरतीब ॾिनो उनजो जवाबु नाहे ऐं घटि वसीलनि जे बावजूदि बि उन उमर मारवी जा जेके गाना ऐसे जो गुरूब थी वञे हाणे ॾिसो इहो गानो अहिड़ो आहे जंहिंमें सैड ऐं हैप्पी ॿई मूड आहिनि हा ऐसे जिनरे उहो त लाशारी साहिब वरी उनखे कहिड़े नमूने सां कयो आहे सो ग़ुलाम अली साहिब ऐं केॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे डॉक्टर साहिबु जॾहिं असां इन्हनि वॾनि माण्हुनि जो ज़िक्र करियूं था ऐं ख़ासि करे इन फिल्म मुंहिंजो प्यार पुकारे जी ॻाल्हि था करियूं त इन्हनि मां घणो करे इहे असांजा फ़नकार हिन दुनिया में कोन्हनि न ग़ुलाम अली आहे न मूसा कलीम आहे न नूर मोहम्मद लाशारी साहिबु आहे न यार बलूच मुश्ताक चंगेज़ी साहिबु बि कोन्हे चकोरी मैडम बि कोन्हे अलाह ताला उन्हनि खे उन्हनि जा दर्जात बुलंद करे बहरहाल इहे माण्हू मरंदा न आहिनि जिस्मानी तौर ते त उहे हलिया वेंदा आहिनि छो जो जिस्म फ़ानी आहे पर इन्हनि जो जेको कमु आहे इन्हनि जा जेके कारनामा आहिनि इन्हनि जो
फ़न इन्हनि खे कॾहिं बि मरण न ॾींदो। जॾहिं बि इन्हनि जो ज़िक्र थींदो, जॾहिं बि असां ग़ुलाम अली साहिब जी का तर्ज़ ॿुधंदासीं त ईअं लॻंदो त ग़ुलाम अली साहिबु असां में मौजूदु आहे। वाह वाह। गुलनाज़ साईं, बाबा जूं शयूं तव्हां वटि केतिरियूं सहेड़ियल आहिनि? मतिलबु उन डायरी त थी वई पंहिंजी जॻह ते, पर छा उन्हनि जूं फिल्मूं तव्हां वटि मौजूदु आहिनि या तव्हां उन्हनि जो मटीरियल ड्रामा वग़ैरह पाण वटि सहेड़िया आहिनि? सही, उन्हनि जा ड्रामा वग़ैरह आहिनि, कुझु कैसेटूं आहिनि असां वटि उन्हनि जूं CD शकिल में जी। इहे असां वटि आहिनि, उहे ॾिसंदा बि आहियूं अल्हम्दुलिल्लाह, उन मां मुस्तफ़ीज़ बि थींदा आहियूं। असल ॻाल्हि इहा आहे त सिंधी फिल्मूं जेके आहिनि, मुंहिंजो जेको ज़ाती नज़रियो आहे जी, त उन्हनि में जेको अॻु में जेके ठहंदियूं हुयूं उन्हनि में वॾी हिकिड़ी महिनत हूंदी हुई, जुस्तजू हूंदी हुई जी, तॾहिं उहे फिल्मूं वञी कामयाबु थियूं। जी। हाणे ॾिसो, हींअर असां गानो उन्हनि जो ॾिठोसीं, केॾो दिलि खे वणंदड़ गानो हो। वाह। इहे ईअं सम्झो त ॼण रूह जी तार खे जेको आहे सो छेड़े थी छॾीनि। इहे जेके गाना आहिनि उन्हनि जा पिक्चराइज़ थियनि था, जेके स्टोरी उन्हनि जी आहे, इहे ॾाढियूं ख़ूबसूरत हुयूं। ऐं उन्हनि ख़ूबसूरत फिल्मुनि खे बनाईंदड़ जेके टीम वर्क जीअं गुलदस्तो हूंदा हुआ, अदाकार थिया या उन्हनि खे जेके डायरेक्शन ॾियण वारा डायरेक्टर हूंदा हुआ, माशाल्लाह केॾा महिनती हूंदा हुआ, पंहिंजे कम सां केॾा सिंसियर हूंदा हुआ, जो उन्हनि जी फिल्मूं जेके आहिनि अॼु ॾींहं ताईं बि वराए वराए ॾिसूं था त दिलि चवे थी त अञा ॾिसूं उन्हनि फिल्मुनि खे। त इहे उन्हनि जूं महिनतूं आहिनि, जिन जो सिलो अॼु असां जेको आहे सो ॾिसूं पिया। ऐं उन्हनि में मुस्तफ़ीज़ थियूं था, उन्हनि खे ॾिसियो कहे। जीअं अॻु में तव्हां मुंहिंजो प्यार पुकारे फिल्म जे लाइ तव्हां चयो, त उन ज़माने में ख़ुर्शीद नक़वी साहब जेको आहे सो उन फिल्म खे जेको आहे सो ठाहियो। इत्तेफ़ाक़ सां मुंहिंजी मुलाक़ात थी चंद साल अॻु। अच्छा। त कंहिं तारुफ़ करायो वालिद साहब जे हवाले सां त नूरमद लाशारी जा फ़र्ज़ंद आहिनि। तव्हां यकीन कयो त एॾो मिलनसार ऐं एॾे सुहिणे नमूने ऐं माना ईअं सम्झो जोशो ख़रोश सां मूंसां भाकुर पाए मिलिया। लाशारी साहब जा फ़र्ज़ंद हुआ। अल्लाहु अकबर। लाशारी साहब हिकिड़ो गज़ब जो माण्हू हो। बाबा साईं में बुनियादी तौर ते त उस्ताद हूंदा हुआ, लिखंदा उन्हनि जे अखरनि में बि अहिड़ी हूंदी। बाज़ौकात मूं पाण बि ॾिठो, तजुर्बो कयो त जेके फिल्मूं हूंदियूं उन में किन किन जाइनि ते के अखर हूंदा, उहे बाक़ाइदा उहे सीन लिखंदा बि हुआ। ऐं उहे ईअं सम्झो त उन्हनि में उन जेके थोरा घणा कुझु खामी पेशी रहिजी वेंदी त उहे उन्हनि अखरनि जे तवसुल सां या उन्हनि में जेके साईं जिन फरमायो त शहरी मजमुआ हूंदा या शहर जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा, अहिड़ा त सुहिणा हूंदा हुआ जो उन में उन्हनि खे बि वणंदा हुआ। त उन फिल्म में जेको आहे असांखे तमामु घणी जेको आहे सो रोज़ जी ताज़गी मिले थी। इहे फिल्मूं साईं इन जे करे कामयाबु हुयूं जो उन्हनि जूं महिनतूं उन्हनि जे पोयां हुयूं। माना त महिरबानी जॾहिं ख़िदमत कई वेंदी आहे त चइबो आहे त नूर निचो अचे थो, यानी जेको बि महिनत करे थो, कोशिशि करे थो, पंहिंजे जुनून खे साम्हूं आणे थो, तॾहिं अहिड़ा मास्टर पीसिस या अहिड़ियूं अहम शयूं या अहिड़ियूं ख़ूबसूरतियूं इंसान जे वजूद खे इनायत थियनि थियूं। ऐं जॾहिं नूर जी ॻाल्हि कई अथऊं त असां वटि वरी अखियुनि जे हवाले सां हिकिड़ो आइटम बि मौजूदु आहे अव्हां जे लाइ। उहो वरी थोरो मुख़्तलिफ़ आहे। अखियुनि जे पैच जो ज़िक्र आहे, पैच अखियुनि जा पायो, ऐं उन्हनि पाइण जे हवाले सां वरी चाहींदासीं त असां बि पैच पायूं, स्क्रीन तां निहारियूं, महसूसु कयूं त हिन गाने जी छा ख़ूबसूरती आहे।
मुंहिंजो प्यार पुकारे जे हवाले सां ही ॿियो हिसो हुयो जेको असां वञी ख़तम पे पेश कयो पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि जा थोरा मञी ते अव्हां खां इजाज़त घुरूं था फ़ी अमान अल्लाह भाई सदाईं गॾु